ओके जान मां हला तो इम्पोर्टेंट मीटिंग है तो आज फ्री थी करे मां तोखे कॉल कंदुसि। सुहिणा माण्हू अव्हां खां कुझु विसरे पियो। छा पियो विसारियां? मां ऐं मुंहिंजो प्यार त अव्हां खां विसरी नथो सघे। इन जे करे अव्हां खां हीअ फाइल पई विसरिजे। ओह यस यस, ये असल में तो लाया है। मुंहिंजे लाइ कहिड़ो सरप्राइज़ आहे हिन फाइल में? ख़ास ना है। पोइ बि सोनी सरकार तुझी खुला वारा कागज़ आहिनि उहे वापस कराया था। वॉट? पर जहांगीर तो त राति मूंखे हिन फाइल जे बारे में कुझु बि न ॿुधायो। इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं, तूं फ्रेश थी वठ ऐं मूंखे देरि पई थिए, ज़रूरी वञिणो आहे। राति जो मोटी अची ॻाल्हाईंदुसि, ठीकु आहे? सिवा तुझे सरे की जहांगीर आखिर छा पियो चाहे? मां जॾहिं खुला वठण जो तय थी वियो हुयो त पोइ हिन केस खे वापसि छो वरितो आहे? किथे जहांगीर मूं मां जान छॾाइण त न पियो घुरे? न, बिल्कुलु बि न। मुंहिंजो शक बिल्कुलु जाइज़ आहे। जहांगीर हमेशह मुंहिंजो तारुफ़ बिज़नेस पार्टनर जे तौर ते करायो आहे ऐं पंहिंजी फैमिली मेंबर्स खां, पंहिंजे दोस्तनि खां बि मूंखे परते रखियो अथई। मूंखे हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे, इहे मामलनि खे विधी न ॾिजे। होॾां त मूं सैफ़ खे बि तलाक जो चयो आहे। हू ज़रूरु फ़ैसिलो करे चुको हूंदो। न ईअं न हूंदो। मां हरू भरू जहांगीर ते शक थी कयां। महिरबानी तव्हांजी, पर जेकॾहिं तव्हां मूंखे कापी मोकिले ॾियो त मां पढ़ी ॾिसां, थी सघे थो मूंखे मालूम थी वञे। हाँ ठीकु आहे सर, मां अॼु ई मोकिलियां थो, तव्हां ॾिसी वठिजो सर। लख थोरा साईं, लख थोरा। थैंक यू। केरु थो थी सघे? अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको मुंहिंजी शख़्सियत लिखी सघे थो, जेको मुंहिंजे या मुंहिंजी फैमिली जे वेझो रहियो आहे? किथे हू लाबिरिंथ न आहे? हू मूं मां मुतासिर बि घणो रहियो आहे ऐं मूं खेसि बदिली बि करायो आहे। ख़ैर ॾिसजे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।